नाज़रीन खबरनि जो सिलसिलो जारी आहे। मोरो का ख़बर ॾिनालो मोरो शहर जे मशहूर वापारी नवीद मेमण ऐं نديم मेमण एहतजाज कंदे ॿुधायो त मोरो शहर में कुझु महीननि खां खंड जो स्कैंडल हली रहियो आहे, जंहिंसां असांजो को बि तालुक़ न आहे। असां शहर जा वापारी आहियूं ऐं असां हुकूमत पाकिस्तान खां रजिस्टर्ड ऐं टैक्स ॾींदड़ वापारी आहियूं, जंहिंसां ॿियनि जी आड़ में असांखे कुझु शहर जा बास माण्हू धमकाए ऐं असां मथां कुड़ियूं FIR कराए असांजे कारोबार खे मुतासिर कयो आहे। जीअं त असां उन्हनि खे केतिरा ई दफ़ा चई चुका आहियूं त असांजो इन्हनि सां को बि तालुक़ न आहे। उन्हनि बावजूद बि असां सां एतिरो ज़ुल्म छो कयो पियो वञे। हिन वधीक चयो जेकॾहिं असांखे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार उस्ताद रशीद कुरैशी, उस्ताद रशीद शेख ऐं उन सां गॾु जेके बि माण्हू आहिनि उहे ज़िम्मेवार हूंदा। असां सिंध जे IG DIG शहीद बिनदाबाद चीफ जस्टिस नैब FIA समेत कानूनी इदारनि खे अपील कजे थी त मामले जी साफ़ शफ़ाफ़ जांच कराई वञे त जीअं मामले जो असुल हक़ीक़तूं साम्हूं अची सघनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो awami news hd।